असी होल करे दिल लायूं नथा जे लायूं ता पछतायूं नथा खोटी वादीअ में घबरायूं नथा खोटी वादीअ में घबरायूं नथा नथा सारल हो को मुंहुं या बचो एॾी देरि करे पोता यार वचो एॾी देरि करे पोता यार वचो नथा सारल हो को मुंहुं या बचो एॾी देरि करे अधो अचण अथई अजायो पादर हणंदई अदा उस्ताद जलाल चंद जो गानो तो चवां जे घर पादर खाधम तब खेरा तव्हांखे कहिड़ी ख़बर त फन ई फनकार छा थींदो आहे हाणे मां तव्हांखे उस्ताद जो नओं कलाम थो ॿुधायां गुलाबी गुल खणी आयुसि गुलाबिन जो कसम तोखे हिजाबी हिज खणी आयुसि हिजाबिन जो कसम तोखे मिठा माण्हू हाँ सही ॻाइणो पुटु पंहिंजे ॻाइण में पूरो बाक़ी कम खां औंठो निभागा बिना अदा वॾा ज़ुल्म करे छॾी लपाटणी वात फेराए छॾी हाणे मां गानो की चवंदुसि बाट कर उथाणे कम कर रखाए न बाठा वरी उथ 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 सां कम कर अदा उथां तो हाणे त वेठो हुअमि खलक या सक्का बस कर अदी पाड़ू पुट के अंदरा उथारे अच मंझंदि थी वई आहे बनी ते केॾी महिल वेंदो जी अदा वञा थी उथारे थी अचां चार दर्जा छा पढ़ा थे वॾो स्कूटर थी वियो आहे अदा स्कूटर न स्टूडेंट चओ माना शागिर्द हा अदा हा इहो जेको तूं थो चईं अदा अदो शौक़त निंड मां नथो थिए उथारे थकिजी पई आहियां अदा तव्हां वञो हुन खां सवाइ कमु थी वेंदो अदा मां पाण वञा थो बनी ते हे निभाग आहे उथंदो ई कोन अदा अदो वियो छा बनी ते अदा खेर सां तो पंहिंजी पढ़ाई पूरी कई आहे हाणे भाइरनि सां गॾु बनी ते कमु करा अदा जे मूंखे बनी जो कमु कराइणो हुई त पोइ मूंखे पढ़ाई छो अदा मूंखे रब पाक एॾी हिमत ॾे ऐं शोहरत ॾे जो मां हितां जे ग़रीबनि ऐं मज़लूमनि जी मदद करे सघां था मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश आहे त मां हिन पूरे ॻोठ में हिकिड़ी क्लिनिक खोलियां अदा अलाह कंदो तुंहिंजूं दिलि जूं उमेदूं पूरी थी वेंदियूं ठीक है चंगो अल्लाह अल्लाह उंगर खान अरबाब ऐं मुर्क जे शहर मां वापसि पिया अचनि अदा वॾा छा पढ़ाई पूरी थी वञे छा पढ़ाई पूरी कान थी अथसि ॻोठ घुमण पिया अचनि अदा वॾा जेकॾहिं अचनि था त पंहिंजो घर अथनि ऐं मुर्क असां हिकिड़ी भेण त आहे सरवर खान तव्हां मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो जेका बि मिल्कियत आहे न अरबाब खान जे नाले ते आहे पर हिन दफ़े कहिड़ी बि सूरत हाल में अरबाब खान खां मिल्कियत लिखाइणी आहे अदा बंगल खान तूं सही थो चवीं मिल्कियत लिखाए वठंदासीं हिकु अखि खिलंदसि ॿी अखि रोईंदसि अदा वॾा हिन दफ़े इहा मिल्कियत कहिड़ी बि सूरत में अरबाब खान खां लिखाए वठंदासीं जेकर कुर्ब में लिखी नहीं त ठीकु आहे न त नड़ी ते लत ॾेई साहब करे छॾींदोसांसि पर इहा मिल्कियत ज़रूरु लिखाए वठंदोसांसि उतार वॾा जे नाराज़ न थी त हिकिड़ी सलाह अहिड़ी ॾियां कमदार कहिड़ी सलाह ॾींदे तव्हां पंहिंजी भेण मुर्क जो सहारो वठी अरबाब खान खां मिल्कियत लिखाए वठी सघो था कमदार शिकिल भली कान अथई पर यार ॻाल्हि कम जी कई अथई
जानू मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मुंहिंजो सोट अरबाब खान ऐं मुंहिंजी भेण मुर्क शहर मां वापसि अचनि पिया, पर मुंहिंजो सोट अरबाब खान ज़िंदा वापसि न अचे। मंगल खान तोखे त ख़बर आहे त जानू जिन आहे। अॼु अरबाब जो लाश तुंहिंजे उतां जो पुॼंदो। अदा बंगुल खान पोइ कीअं थींदो? अदा सरवर खान, असांजी भेण मुर्क जे हुननि जे हमले में मरी थी पए त पोइ को बि फ़र्क़ु न आहे। अदा बंगुल खान तुंहिंजे दिमाग़ में वाकई शैतान जे ॾाढे जो दिमाग़ आहे। जानो अहिड़ो कमु करे ॾेखार जीअं नाग बि मरे, लठ बि बचे, सेज विछाई। मंगल खान जानू जिन आहे, अहिड़ा त कम करे ॾेखारींदी। वञी थिया ख़ैर, ॻाल्हियुनि खे हाणे छॾियो, वञो वञी कमु करे ॾेखारियो। महक अगरि एतिरो इंतज़ारु कराईंदी त पोइ मां बि मजनू वांगे बुत बणींदुसि ऐं मुंहिंजे मथां ड्रब ॼमी वेंदई। मां छा कयां? अदा वारा सभु घर हुया, उहा निकिरनि त मां अचां न। हा साईं, तुंहिंजे मथां त वॾा पहरा लॻल आहिनि। शौकत, पहिरनि जी ॻाल्हि न आहे, तूं कुझु सम्झण जी कोशिश कर यार। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, तूं ॿुधाए तूं मूंसां केतिरी मोहबत कंदो आहीं? महक, तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं, पर तूं ॿुधा त तूं मूंसां केतिरी मोहबत थी करी। ओ चरिया, तोखां सिवा त मां ख़ाली बुत आहियां। तूं मुंहिंजो साह आहीं, साह। भला तूं ॿुधाए तूं मूंसां केतिरी मोहबत तो करी? सची ॿुधाए जा। सची ॿुधाए, मां तोसां हेतिरी मोहबत थो कयां। हाँ, एतिरी मोहबत? हल, मां तोसां नथी ॻाल्हायां। महक, मूंसां नाराज़ न थींदी कर, न त मां मरी वेंदुसि। मरन तुंहिंजा दुश्मन। शौकत, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर। त पोइ तूं बि रुसण जूं ॻाल्हियूं न कंदी कर। तुंहिंजी वॾी महिरबानी जो तो वक़्त ते अची असांजी जान बचाई। नारायण सरबाब खान, महिरबानी चवण जी का बि ज़रूरत कान्हे। तव्हां ॿुधायो, ठीकु त आहियो न? हा हा, असां बिल्कुलु ठीकु आहियूं। भोतार अरबाब खान, तव्हां में तव्हांजे सोटरनि में ॾिस केॾो फ़र्क़ु आहे। काश जे उन्हनि जी सोच बि तव्हांजी सोच वांगुरु हुजे हा। बसि गाज़ी खान, असां इन्हनि जा इहे कारनामा ॾिसी वञी शहर जो पासो वरितो।
मां पंहिंजे शहर वारे बंगले में रहंदो आहियां। भुतारा रब पाक तव्हांखे ख़ुशि रखंदो। तव्हां वॾे सफ़र खां आया हो, तव्हां वञी आराम कयो। ठीकु आहे गाज़ी खान, तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। ज़िंदगी रही त वरी पंहिंजी मुलाक़ात थींदी। अलाह ख़ैर कंदो, बेड़ा ई पार। भोतार साईं, अहिड़ो मामिलो कयोसीं विच में गाज़ी अची वियो। सुठो छो इहो बची वियो। खेल खेॾण में हाणे मज़ो ईंदो। तव्हां फ़िलहाल टरी वञो ऐं ओ ताक़त में न अचो, न त अरबाब खान खे ख़बर पए। सम्झो? तव्हां वञी सघो था। मूंखे ज़रूरत पई त मां तव्हांखे घुराए वठंदुसि। जेॾीमहिल चवंदो हुकुम कंदो, हाज़ुर थींदासीं। सलीमा, हिन ज़िंदगी खां त पोइ मौत बहितर आहे। कोमल, चरी आई छा? मरन असांजा दुश्मन। इलाही ॾींहंनि खां गायब आई। मुंहिंजा नेण थकिजी पिया तुंहिंजी राहूं ॾिसी ॾिसी। चरी, तूं परेशान न थींदी कर। असांजा जिस्म धार ज़रूर आहिनि, पर रूह हिकु आहे, हिकु। पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तुंहिंजी दिलि मुंहिंजी आहे, हिन खे ॾुख न ॾींदी कर। तोखे नथी ॾिसां, दिलि मुंहिंजी दिमाग़ थी खाए। अंदर ई अंदर में इलाही सुवाल था थियनि। तूं कुझु बि न सोच, मां तुंहिंजो ई आहियां। तूं हाणे घर वञ, वरी सुभाणे मिलंदासीं। ठीकु आहे, मां वञा थी, पर तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। इहो केरु हो जंहिंसां दुकाचारी बि करी? अलाए केरु हुयो, थाणो पियो पुछे। मुंहिंजो मूंखे न आहे ख़बर। सच थी चई, जा पूर थी हणी त हिन कुहड़ी सां कंध कपे छॾी सां।